नाज़िर रहड़की में मुतालबन जी मंजता लाइ उस्ताद ऐं शागिर्द टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। उन हवाले सां ॾिसूं ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल असीं इन वक्त मौजूद आहियूं रड़की TTC कॉलेज के अंदर जिते एहतजाज धरणो लगल आज बे रोज़ में दाखिल थी चुको है। इतना जो उस्ताद ऐं शागिर्द सरापा एहतजाज आहिनि। अचो वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन जो इन बारे में छा चवणु। एसी साहब उन्हनि खे चयो त ठीकु आहे, अब्दुल अज़ीज़ भुट्टे खे तव्हां टर्मिनेशन वापसि वठो, उनखे सस्पेंड कयो, पंहिंजी सीट ते वेहण जो उन ते हिकिड़ी इंक्वायरी रखो, जेका इंक्वायरी या फाइंडिंग करे तो वाकई इनके तव्हां सही टर्मिनेशन कयो आहे या तव्हांजी टर्मिनेशन जेकी इनके कई आहे उहा ग़लति आहे, गैर आइनी आहे। त असां उहा शइ बि क़बूल कईसीं, बाबा ठीकु आहे, हिकिड़ी इंक्वायरी तव्हां रखो जंहिंमें जेकॾहिं इहो साबित थी वेंदो अब्दुल अज़ीज़ भुट्टो को अहिड़ो ग़लति कमु कयो आहे कॉलेज जे ख़िलाफ़ जंहिं ते उनखे टर्मिनेट कयो वियो आहे, त अब्दुल अज़ीज़ भुट्टो पाण ई रिज़ाइन पुटअप कंदो। असां इहा शइ एक्सेप्ट कईसीं। हुननि एसी साहब खे चयो ठीकु आहे, असां सोचे ॿुधायूं था। त असां वापसि हलिया आयासीं। सुबुह जो जीअं असां हिते आया आहियूं, असां इहो ई सम्झोसीं त अॼु अब्दुल अज़ीज़ साहब जो गेट खुली वियो हूंदो ऐं इंक्वायरी कमेटी विहारदा हिकिड़ी। त असां जीअं हिते कॉलेज ते पहुतासीं त स्टूडेंट्स बि ॿाहिरां बीठा हुआ। स्टूडेंट्स असांखे चवणु लॻा साईं असांजो बि गेट बंदि करे छॾियो आहे इंतिज़ामिया। ऐं असां जॾहिं सिक्योरिटी सां ॻाल्हायासीं, सिक्योरिटी वारनि जो तव्हांजो बि गेट बंदि आहे, तव्हां अंदरि नथा अची सघो। त ही इंतिज़ामिया हथां वधीक हिकिड़ी अॻी स्टेप ते वञी करे स्टूडेंट्स ऐं असां सभिनी जो गेट बंदि करे छॾियो आहे इन टाइम। त इन करे असांजो एहतजाज जारी ऐं सारी आहे ऐं हीउ एहतजाज मरण घड़ी ताईं जारी रहंदो जेसि ताईं अब्दुल अज़ीज़ भुट्टे खे बहाल न कयो वेंदो, तेसि ताईं हाणे असांजूं का बि ॻाल्हि कंहिं इंतिज़ामिया सां न थींदी। त ॿिए ॾींहं में दाख़िल हले पियो ऐं इन में पोज़ीशन इहा आहे त जॾहिं बि यानी कि न कोई एक्टिविटी अहिड़ी थींदी आहे त कुझु इंतिज़ामिया अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मसइले जे हल जे तरफ़ वेंदियूं आहिनि, पर हे डे बाय डे ही हथकंडा जेके इस्तेमालु करनि था पिया, ही ईअं सम्झो त ओवरऑल जेके बि असां सां गॾु बीहण वारा दोस्त आहिनि सभिनि खे ब्लैकमेल बि कनि था। हिकिड़े असांजे दोस्त खे टर्मिनेशन मिली आहे, सभ खां पहिरियां टर्मिनेशन उहा ख़तमु करनि, वापसि वठनि ऐं टेबल ते अची सोल्यूशन जे तरफ़ अचनि। असांजी डिमांड इहा आहे परमानेंट आहियूं असां। उनखां पोइ काफ़ी मसइला मसाइल थींदा रहिया, नंढा नंढा असां हिते हल कंदा रहियासीं अंदरि मैनेजमेंट सां मिली, लेकिन एक्सट्रीम लेवल ते हाणे हलियो वियो। करप्शन बिल्कुलु वाज़े थी वई ऐं ॿारनि जी जेकी फीस आहे 500 खां 4500 रुपया, इहा बिल्कुलु सबूतनि सां हथ अची वई आहे ॻाल्हियूं। ऐं हितां जेका उस्ताद ऐं शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन जो इहो ई चवणु आहे त जेको अॼु असांजो ॿियों रोज़ बि दाख़िल आहे, जेसि ताईं असांजो अब्दुल अज़ीज़ भुट्टो जेको आहे उहो बहाल न थींदो ऐं जेकी असांजी जेका मुतालबा आहिनि उन मञिया न वेंदा, तेसीं ताईं जेको आहे हीउ धरणो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर